आड़ियुनि खे चाड़ियुनि ॾुथ ॾिहाड़ी सूमरा, सथा कयो सैयद जे साऊं सुकाइनि, मंझां लंब लतीफ़ जे चांवर कयो चाड़ियुनि, पुलाव न पाड़ियुनि उमिरि आराड़ी असीं। शेर जी अॼु बि माना असांखे काछे जे पटनि में वाज़े माना में नज़र अचे थी, जिते अॼु बि मारूअ जेके आहिनि उहे कंहिं वॾा पुलाव या ॿिनि जा ख़्वाहिशमंद न, पर पंहिंजी ई सादगी में जीअण। उन काछे जे पटनि में असां इहो बि ॾिठोसीं, फरीदाबाद, माडो, कारा चांडिया, ॿुरी डेम, इन सॼे सफ़र में असां इहो ॾिठोसीं त किथे पाणी हुजण जे करे या चश्मनि जो बोरिंगनि जो पाणी हुजण जे करे त किथे काछे जा जेके फसल शानदार ऐं शाहकार नज़र अचनि पिया, ऐं किथे बोरिंगूं ऐं पाणी न हुजण जे करे असांखे वीराणा पट नज़र आया, ऐं उन्हनि उदास मारोड़नि जा उदास पखाणा घर बि नज़र आया, जेके सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजे आबाणनि कखाउनि खे न छॾण जे करे हुते वेठा रहिया। बाक़ी उन्हनि वटि के बि ज़िंदगी जूं बुनियादी सहूलियतूं न हुजण जे बराबरि हुयूं। उन बुनियादी सहूलियतुनि मां पहिरीं जेका इंसानी ज़िंदगी जी सहूलियत आहे उहा पाणी आहे। फरीदाबाद जे ॻोठनि में असां इहो बि ॾिठोसीं त उहे के नियाणियूं, के ॿुढड़ा औरतूं पाणी जेके आहिनि उहे सिम जे नंढनि नंढनि खूहनि मां भरनि पियूं, ऐं उहे खूह के हिकु वक़्तु सुकी पिया वञनि त वरी ॿिए हंधि खूह पिया खोटनि, ऐं उन्हनि मां ई वरी पाणी भरे, ऐं उहो पाणी रंग में ॾिसण में तव्हांखे लॻंदो कोन हूंदो त हे को पाणी पीअण जो आहे। उनजी काछे जी जेका तारीख़ में थोरो ॾिसंदासीं, जाती पाईंदासीं त असांखे इहा ख़बर पवंदी त काछो लफ़्ज़ी जेका माना आहे उहा कच्छ लफ़्ज़ मां वरितलु आहे, ऐं कच्छ जी जेका माना वरितलु आहे उहा आहे किनारो, माना किनारे जी हिन मां माना जेका निकिरे थी लफ़्ज़ी उहा आहे खीथर जो किनारो या हुनजो पासो। इहो ई काछो जेको असांखे कॾहिं जेको आहे सरसब्ज़ नज़र ईंदो आहे, उहो सरसब्ज़ सिर्फ़ु नज़र अचण जो सबबु हिकिड़ो ई हूंदो आहे, उहो इहो ई हूंदो आहे त खीथर जबल जूं बरसातियूं नयूं जॾहिं वही ईंदियूं आहिनि त हीउ इलाइक़ो सरसब्ज़ थी वेंदो आहे, ऐं नतीजे में उतां जा माण्हू ख़ुशहाल थी वेंदा। पर इन्हनि नयनि जे साम्हूं असांखे इंसानी तरक़ीअ कंदे हिकिड़ा नंढा डैम ठाहे सघजनि था, पर उहे डैम बि असांखे किथे नज़र न आया। अगरि किथे डैम ठहियल नज़र आया, जीअं असां ॿुरी डैम ते पाण वियासीं त उहो डैम सॼी जी सॼी लटिजी चुकी हुई। लटिजण हुजण जो मतिलबु इहो त जेको पाणी नए मां हिते ईंदो उहो स्टोर न थींदो, पर उहो वहिकिरो करे अॻिते हलियो वेंदो। इन एॾी वॾी इंसानी नज़रअंदाज़ी हुकूमत जी जेका असांखे हुते नाहेली नज़र आई, उनजा पाण सां टे शाहिद हुआसीं, जेके असांजी टीम उन पंहिंजी वीडियोज़ पंहिंजे कैमरा जी अख में क़ैद कया, ऐं असांखे इहो बि नज़र आयो त काछे जी हिन पूरी पटीअ में किथे बि असांखे को स्कूल हलंदे नज़र कोन आयो। असां उन ॾींहुं विया हुआसीं जंहिं ॾींहुं को बि मोकल जो ॾियारो कोन हो, पर असांखे स्कूल ऐं स्कूल में वेठल शागिर्दनि ऐं उस्ताद नाले का बि शइ ॻोठनि में नज़र न आई। बुनियादी तौर सिंध जा मुख़्तलिफ़ परगिणा आहिनि, जंहिंखे थर चइजे, लाल चइजे, साहिती चइजे, सिरो चइजे। वरी जेको आहे असांजो दरियाह जे उलहंदे में जेको इलाइक़ो आहे उन में टे भाग आहिनि, हिकिड़ो कचो, ॿियो पको, टियों वरी काछो। पके खां पको ॿ हिसा आहे, हिकु मेल, ॿियो पको। यानी जेको काछो कचे खे जेको इलाइक़ो वेझो लॻे उहो मेल आहे, ऐं जेको ख़ैर सिटी आहे, ख़ैरपुर सिटी आहे, सीता मेल में आहे, मेल जेको इलाइक़ो मेल चइजे। ऐं जेको हे इलाइक़ो आहे उन पके में पको ॿ हिसा थियो, हिकु मेल ॿियो पको, ऐं हिन इलाइक़े खे वरी जंहिंमें असां वेठा हुयूं इनखे काछो चइबो आहे। बुनियादी तौर काछो सॼी जेका रेंज हुजे थी जबल जी, कराची खे वठी करे गिलगित ताईं, इन जेको वरी दामन आहे इहो काछो ई चइजे।
पर पोइ जा नाला बीत रहे जीअं थर पंजाब सराइकी इलाइक़े में 40 ताला ऐं असांजे इलाइक़े में थर आहे थर जा ॿ क़िस्म अछो थर ॿिए थर तीअं वरी काछो बि केतिरा हिसा आहिनि जेको सल खां भरिसां काछो आहे इनखे दश्त ॿारनि चइबो आहे सेवल खां वठी करे सिंधी ताईं जलबक्सी ताईं काठो चइबो आहे जलबक्सी खां वठी करे परते जेसि ताईं वञे वरी कच्छी चइबो आहे इहे ॿ टे नाला आहिनि मुख़्तलिफ़ नंबर ॿिए में तारीख़ी तौरु काछो एतिरो पुराणो आहे जो असांजो ख़्यालु आहे त तूफ़ान नूह खां पोइ बर सग़ीर में जेको इलाइक़ो पहिरियों ज़ाहिर थियो उहो काछो कीर्तन असां वटि वोट वठण लाइ वॾेरा पहुचंदा आहिनि ऐं असां तक जे MP MNA खे वोट ॾींदा आहियूं सॼी मिर ओ अबे ॾाढे कोठी ऐं इहो बि असांखे ॿुधायूं त असां वटि हिते शिकार करण जे लाइ रख बि रखियलु आहे सरदारनि वॾेरनि जी ऐं असांखे इहो बि ॿुधायूं त इहो ई असांजो इलाइक़ो आहे जिते गैस ऐं पेट्रोल जा ज़ख़ीरा बि निकिरनि था पर उन्हनि वटि सिर्फ़ु जेका हिकिड़ी शइ नथी पहुचे उहा आहे उन्हनि जी इंसानी तरक़ी बाक़ी उन्हनि वटि वॾेरा पंहिंजे अर्बन दोस्तनि जे वॾी जीपनि सां गॾु उते पहुचनि था ऐं अनेक क़िस्म जा शिकार कनि था तलूर सुधो ऐं पोइ असांखे इहो बि नज़र आयो त उते असांखे उन्हनि माण्हुनि जा पीपल्स पार्टी जा या तक जे खटींदड़ वॾेरे जा ऐं वोटर बि नज़र आया ऐं सरदार जा असांखे माण्हू बि नज़र आया बहरहाल नज़र न आयो त उहा हुई असांजी इन्हनि जी इंसानी तरक़ी स्कूल कोन्हे असां छा कयूं असां वटि स्कूल कोन्हे अस्पताल कोन्हे असांखे बनियूं आबाद कयूं पाणी कोन्हे पढ़ण था असां चाहियूं असां वटि स्कूल कोन्हे पाणी जी जॻह कोन्हे किथां पीऊं तालीम रेशो हिते ई आहे जो कॉलेज क्लास में 2800 छोकिरा आहिनि त हाज़िरी सरासरी 20 छोकिरनि जी ऐं जो ज़िम्मेदार पोइ काछो आहे गवर्नमेंट आहे केर बि ऐं मां वरी जांच कई आहे त भला उस्ताद पंहिंजे स्कूल या कॉलेज में सही अचनि था ख़बर थी पए त उहे अचनि था उहे कोन था घुसाइनि पीरियड में वठनि था पिया छोकिरा कोन की ऐं दाख़िल 250 हिकु क्लास में हिकु क्लास में 250 दाख़िल पर छोकिरा कोन्हे को हाणे उस्ताद बेक़सूर थिया उहे त अचनि था अचनि था जेके 20 हुननि खे पढ़ाइनि था बाक़ी हाणे इहो छोकिरा छो था अचनि इहो बि गुरबत जे करे था अचनि दाख़िला त वठनि था होश ऐं काॾे वञनि या गॾे गाॾे ते था वञी ॿार खणनि या किथे मज़दूरी करे तंग नंढा नंढा ॿार जिनखे कानूनी तौरु पोरियो न कराइजी उहे हिते छोला था खपाइनि समोसा था खपाइनि बिस्कुट था खपाइनि या रोबा था खणनि या माल था चाढ़नि मुंहिंजा ढगा तुंहिंजा ढगा तंहिंजे करे पोइ वीचारा इम्तिहान जे ॾींहुं पोइ कंहिं यार दोस्त जे ज़रिए कापी कराए था वठनि बाक़ी इहो जेको उते कोन थियो हाज़िरी सरासरी नथी लॻे इहो वरी जो गुरबत जे करे थी लॻे ऐं हालांकि उस्ताद अचनि था पिया असांजो ही प्रोग्राम जेको CSF जे तरफ़ां आहे CSF शॉर्ट फॉर्म आहे क्रिटिकल स्टडीज़ फोरम जो ऐं क्रिटिकल स्टडीज़ फोरम तनक़ीदी तालीमी सिलसिले जी कड़ी आहे तनक़ीदी तालीमी सिलसिले जी कड़ी जो कमु जेको रहियो आहे उहा इहो रहियो आहे त सिंध अंदरि जेके बि नवां सियासी सुवाल उसरियल सुवाल आहिनि नवां तज़ाद आहिनि उन्हनि खे सियासी तौर ते एड्रेस कजे ऐं उन जे हल जा नवां रस्ता ॻोल्हजनि उन्हनि CSF जे एकेडमिक्स में असां माज़ीअ में इहो प्रोग्राम जेके कराए चुका आहियूं उहो असांजो थर जो कोयलो ॻोराणो डैम हुजे या अर्बनाइज़ेशन या वधंदड़ शहरकारी जा देवेकल मनसूबाबंदी हुजे जंहिंमें ख़ुदि सिंधी माण्हुनि खे अक़लियत में तब्दील करण जूं साज़िशूं असांखे वाज़े चिटियूं नज़र अचनि पियूं ऐं उनखां अलावा सिंधू नदीअ ते डेल्टा जो वॾो मामिलो हुजे जेको डेल्टा तबाही पियो करे
ऐं समुंड लखें एकड़ ज़मीन पाए पियो, उन ते बि पौरियत मज़ामत जी ही ज़िली तंज़ीम, जंहिंजो नालो तनक़ीदी तालीमी सिलसिलो आहे, पंहिंजा वसार पंहिंजो कमु कंदी रही आहे। उन तनक़ीदी तालीमी सिलसिले जे कड़ीअ जे हिन प्रोग्राम में हिन डॉक्यूमेंट्री जे वसीले असां काछे जी हिन सॼी पटीअ ते उन जे बुनियादी मसइलनि ते, हुन जी बुनियादी इंसानी तरक़ी न हुजण जी तौर ते असां उन जे सियासी सुवाल खे उथारण जी कोशिशि कंदासीं, जीअं उन सियासी सुवाल खे हल करे सघिजे, जीअं उते इंसानी बुनियादी तरक़ीअ जा नवां मनसूबा आॾे उन्हनि खे तरक़ी ॾियारी वञे, जीअं उते नंढा डैम ठाहे उन्हनि जी आपाशी जो निज़ाम जोड़ियो वञे, उते बिजली, सिहत, तालीम, रोड, रस्ता, अमुन, उहे सभु शयूं उन्हनि वटि पहुचायूं वञनि।